टंडोजान मोहम्मद खां रिपोर्ट कर रहा है गुलाब खाकेली। देह 198 ॻोठ शाह मोहम्मद लिगारी जी रहवासण मसमात नसीम लिगारी पंहिंजे घर वारनि समेत ऐवान सहाफ़त जे आफ़िस पहुची दिल दहलाईंदड़ फ़रियाद कई। ॻोठ अब्दुल्ला कामरेड जो 72 शख़्स मोहब्बत अली लिगारी संदसि धीउ ऐं नाचीअ खे लगातार हिरासां करे रहियो आहे, जंहिं सबबि संदन ख़ानदान ख़ौफ़, ज़हनी अज़ियत ऐं ख़तरे में वरतल आहे। मसमात नसीमा ॿुधायो त मोहब्बत अली लिगारी मुंहिंजी धीअ ते नाजाइज़ तालुक़ रखण लाइ दबाउ विझी रहियो आहे। रोज़ानी बुनियाद ते खेसि धमकियूं मिली रहियूं आहिनि त जेकॾहिं संदसि ॻाल्हि न मञी वई त संगीन नतीजनि लाइ तयारु रहो। हुन इहो बि इंकशाफ़ कयो आहे त संदसि धीउ जॾहिं पंहिंजी ससु ऐं घर वारे खे समूरी सूरतहाल खां आगाह कयो त जवाबनि मोहब्बत अली संदन घर ते राति जी ऊंदाहीअ में फायरिंग करे वियो, जंहिंसां समूरो घर ख़ौफ़ में वरतल आहे। बाअक्सर शख़्स संदसि धीअ खे ज़बरदस्ती मोबाइल फ़ोन ॾेई राब्तो रखण ते मजबूर कंदो रहंदो आहे। मसमात नसीमा वधीक इल्ज़ाम हणंदे चयो आहे त हाणे मुंहिंजी धीउ ऐं नाठी जी हालत इंतिहाई ख़राबु आहे, ॿई बेहोशी वारी कैफ़ियत में आहिनि। मूंखे शक आहे त खेनि ज़बरदस्ती का अहिड़ी शइ खाराई वई आहे जंहिं सबब जे करे संदन सिहत ते वॾो असरु पियो आहे, जंहिंजे करे हू बार बार बेहोश थी वञनि था। मुतासिर औरत जो चवणु हो त मुसलसल शिकायतुनि बावजूदि हद जे SHO या पुलिस जी कंहिं बि अमले तरफ़ां बाअसर शख़्स ख़िलाफ़ का क़ानूनी कार्रवाई न थी सघी आहे, जेका इंसाफ़ जी फ़राहमी में वॾी रुकावट बणियल आहे। आख़िर में नसीमा लिगारी आला इख़्तियारियुनि SSP मीरपुर ख़ास, DIG मीरपुर ख़ास, DSP जुडो ऐं IG सिंध खां मुतालबो कयो आहे मोहब्बत अली लिगारी ख़िलाफ़ फ़ौरी तौर ते क़ानूनी कार्रवाई कई वञे, संदसि घर भातियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं इंसाफ़ मुहैया कयो वञे, जीअं हू सुकून सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि। गुलाब अली खासकेली, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, सोशल मीडिया सेंटर सिंध। शादी करा मेरी माई को मैं तू दो बात मैं रात पीछे अलग क्या कर गया मैंने पीछे तबीयत से बिना नहीं सही आई। ठीक है मेरा ये वीडियो था ना ये तो सीधो मां सामने वेल का छोकरो तो असन छोकरो ज्यादा वेल का छोकरो हाँ तो बाबा